यार अस्पताल में अॻे माण्हू बुखार वारा ईंदा हुआ, मलेरिया वारा ईंदा हुआ, हाणे रुगो मैदे जा मरीज़ छा चलां। हाँ यार गर्मियूं ज़्यादा आहिनि भई, जिथे किथे रुगो पकोड़ा संबोसा माण्हू लादी मैदे जा मरीज़ थींदा बि छा थींदा। अहिड़े खारो खारो पंजारी शब्द तो खुजे छो कावड़े लाया छा जे लाइ कावड़ा बाबा मूं कहिड़ो ॾोह कयो छो मूंसां कावड़ हली छितो तूं ईअं। डो कीड़ो कहे मुझे बेइज्जती कराई है ना यार। मूं तुंहिंजी कॾहिं बेइज्जती कराई आहे, चरियो तो नहीं। कल तू होटल ते वेठे हुए यार मारो तो सा मिलियो बिल्कुलु मिलियो। उनखे तो चांहि जी सलाह आई बिल्कुलु आई। उन ग़रीब तो चयो त हाँ चांहि प्यार मूंखे तो तू चांहि कोन प्यारी उनखे मिड़ी लाथो न होटल। अरे बाबा ॾिस न महिमान कहिड़ो बि हूंदो आहे, माण्हू रोड तां ईंदल वेंदल होटल जे किथे बि त माण्हू सलाह जेको हूंदो आहे मथी दिलि सां हूंदो आहे। मूं हुनखे मथी दिलि सां सलाह हो अची वेही रहियो हिते, हाणे मूं वटि रखिया नोट, हुनखे चांहि पिया पोइ मानी खाराए पोइ हेॾा घुमाइण वठी हल, एतिरा मूं जा बैंक खुली पई आहे छा। पोइ मां सलाह न हणे न सलाह न हाणे मथी दिलि सां जीअं माण्हू कोन हणंदो मूं मिड़ी उअं ई हू तोरो महिमान बि बेपुतोर अची वेही रहियो, ईअं सोचे कोन्हे पैसा आहिनि या कोन्हे, जहिड़ो तूं सुञो टरड़ तेरा तुंहिंजा महिमान सुञा टरड़, ख़ुदा जी का मार भई उरी निकिरंदा मत ठॻाए मोचड़ो सुञा टरड़ हिकिड़ो मुंहिंजे महिमान चांहि कोन पियो पियो मुंहिंजी बेइज्जती पियो करी पंहिंजी जॻह तुंहिंजा रस्ता जुदा मुंहिंजा जुदा वागे जुदा आहिनि कहिड़ा गॾिया पिया हुआ कहिड़ी तूं उमेद ख़ुदा जी का मार वञी करे किथे था तूं तुंहिंजे महिमान सुञा टरड़ किथे जा छल कंहिं ₹5 न ॾिसो अचनि पासे वयो रहो चांहि जो कट प्यार मानी करे हीअं कर रोज़ रोज़ महिमान आवे ठीको खयो मजा मूं ते ख़ुदा जी का मार पवनी चरा चरा थी चरा क्या घुमदा वतन थी चरा।